अरे वजीर आजम तो अचे जेकॾहिं त मोरे मां गुज़रे वज़ीर आज़म त सच ॿुधा त रोड ख़ाली कराईंदा या माण्हू हलंदा? अरे छो था ईअं कयो? हे मोली गुल मोहम्मद जी गाड़ी टपे वई, बुलबुले मदीना मोली इतरी सदाई मुफस्सिर कुरान आलिमा पीरा बुजुर्गा खलीफा वलिया वो भी हे तो दिलबर साईं जी गाड़ी टपे वई त कंहिं सिपाहीअ खे सूट में बि सूर न पियो। हाणे छा हे जो सूट ऐं बूट सां हे था कयो? चए थो साईं असां पंहिंजे वज़ीर आज़म जी ताज़ीम था कयूं, इज़त था कयूं, इज़त सां तपायूं था। अरे जेकॾहिं वज़ीर आज़म खे मोरे जे शहर मां इज़त सां थो गुज़ारे त रमज़ान खे छो तो बेइज़्ती सां गुज़ारे? रमज़ान जो भी इज्जत है, रमज़ान जो भी तक़द्दुस है। खबरदार जे मुसलमानी जी गैरत थई तो रमज़ान शरीफ में हर शय के बंद करे छॾियो। छा बोलने के बंद करे नथो अचे? छा माल खाइण ते ज़ोर अथव? खुदा जो कसम आहे त रमज़ान शरीफ जे पहिरें ॾियारे में निकिरी रोड ते अचे छो खबरदार का भी होटल खुली त पैंट पतलू न हूंदई न पोइ ऐसे चो ॾिस रात जो सुम्हे त सही ख़बर पवेसि। अच्छा पिशावर वो जाते वो रावड़ा घर आए जै तारीख वरती वो पे थड़ के मौलाना साहब जलसा कैंसिल ना करें। मैंने कहा क्यों? कहते पिशावर वालों ने कहा अगर लाशारी जिंदा गया हम सारे सुन्नी बनेंगे। अच्छा मैंने कहा वैसे तो ये मुल्ला कहते हैं मारने वाला कौन, जिंदगियां देने वाला कौन? अच्छा जी अब फिर मारेंगे। मैंने कहा मुल्ला जी मौलाना आप इंतजाम संभालें या ना संभालें ये तारीख कैंसिल नहीं होगी। ये तारीख शहादत का मेरा दिन है तो शहादत होगी। अगर अल्लाह ने मेरी रात कब्र में लिखी है तो बाहर नहीं हो सकती, अगर बाहर है तो कब्र में नहीं हो सकती। मेरी जिंदगी का मसला है। आप मैं से बलोचिस्तान से आ रहा हूँ, मुझे तो भिटाई ने दस दिया है, फरमाया कि सर में पखी करो मत मारी लख जे रब जी अठ से रख तो सर में घुमे। माशाअल्लाह 10 किलोमीटर साइकिल के हलायो गाड़ी के चढ़ो बाबा साइकिल दे चका कयम वाइज के तकरीर कयम तकरीर करे वरी निकरी वापस पोतो सुमाने बताओ अब बोल दो के सारे सुन्नी बन जाओ। वो चला दलील द पुरखा हजरत मोहम्मद नबी मेरी दिशा मारा पी कहते मौलाना साहब आप बच गए हैं दूसरी बार आना। माजो ये खबर हम के हिंदू के एकड़े हैं चमाट चमाट जो है ते हिंदू चोस 20 अंदर सा वरी 20 है 3 अंदर सा। हाँ ये बाजू मेरे आजमाए हुए हैं। सुनिए खुदा की कसम तुम्हारे सीने में इश्क मुस्तफा है, जे दिल में इश्क मुस्तफा है इनके के मौत की परवाह ना है। मौत तो हर हाल में अचनी है, घर में अचनी है, पर में अचनी है, दुकान में अचनी है, मकान में अचनी है, गाड़ी में अचनी है, सफर में अचनी है, एक्सीडेंट में अचनी है, पेट जे सूर सा अचनी है, बुखार सा अचनी। आज 27 की रात है ना ईद ताईं गारंटी है थई सर्टिफिकेट खणिया कोनी ना तो कोनी तो खबर पई तो मौत खां डिजणो ना है। उमर तो सुठो कयो मुनाफिक मारियो थी पर जेकॾहिं मुनाफिकन खे कोई न मारींदो न रब तो चवे वो पाण खे पाण मारींदो। कहते इधर बमबारी है, मैंने बोला आने वाला लाशारी है। अगर बमबारी जा तो लाशारी भी जाएगा कोई परवाह नहीं। तो मुझा दोस्तों अर्ज पे कयम तो मदीने वाले घोट उमर जने कत्ल क्यों तो अल्लाह ताला फरमायो तो ये मुनाफिका यो कत्ल छुआ सही कम थियो। मुनाफिक के मारण सही कम, मुनाफिक के मारण सही कम पर एरे तवज्जो कर अर्ज के अल्लाह ताला फरमाए तो ला युमिनून उस वक्त तक बंदा मोमिन नहीं बन सकता ऐ मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब तक तुझे अपना हाकिम तस्लीम नहीं करता है। यानी हाकिम की माना हुक्म करने वाला आमिना की आल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हुक्म हो जाए खुदा की कसम हम सर देने के लिए तैयार हैं। तैयार आयो यार आयो तैयार। अच्छा हाँ मोमिन तो ये थियो जॾहिं महबूब जी फरमा बरदारी करे अल्लाह जो कॾहिं मोमिन जो लफ़्ज़ ॻाल्हाइजे तो वक़्त खपे थो
पर बी आयत जेका मूं पढ़ी आहे अॼु तव्हां जे हिन जामिया मस्जिद में क़ुरान करीम जो ख़त्म थियो आहे। क़ुरान करीम जो ख़त्म पूरो थियो आहे न। छा चवंदा हो ख़त्मुल क़ुरान। छा क़ुरान कंहिं पढ़ियो? ॾाढे चओ हाफ़िज़। नालो छा होसि? निसार ओछो। अच्छा जो हाफ़िज़ अब्दुल रहमान भट्ट पढ़ियो। ठीक ठीक। हाणे हाफ़िज़ पढ़ियो क़ुरान। इन जो नालो पीउ मां रखियो निसार अहमद या उतम ही चयूंसि त हाफ़िज़ निसार अहमद। छड़ो निसार। हाफ़िज़ जो लफ़्ज़ वरतल आहे हिफ़ाज़त मञा। छा मञा? हिफ़ाज़त। हिफ़ाज़त अल्लाह ताला जल जलालहू फरमाए त तौरात नाज़िल क्यों? तौरात जा ज़िम्मेदार आलिम, तौरात जो ज़िम्मेदार मूसा कलीमुल्लाह, इंजील जो ज़िम्मेदार ईसा रूहुल्लाह, ज़बूर जो ज़िम्मेदार हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हर सहीफ़नि जा ज़िम्मेदार जेको सहीफ़ो चए नबी रे उन जा ज़िम्मेदार उहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र फरमाए बेशक हिन क़ुरान करीम खे असां नाज़िल कयो आहे, हिन जी हिफ़ाज़त बि असां कंदासीं। या अल्लाह कहिड़ी तरह हिफ़ाज़त कंदे, चौकीदारी कहिड़ी तरह कंदे? रब थो चवे त क़ुरान खे मूं नाज़िल कयो आहे त हिन जी हिफ़ाज़त बि मुंहिंजे ज़िम्मे मां अल्लाह कंदुसि। या अल्लाह कीअं हिफ़ाज़त कंदे? रब फरमायो त मां इन क़ुरान जा चौकीदार मुक़रर करे हिन क़ुरान जी हिफ़ाज़त कराईंदुसि। हाफ़िज़ जेको आहे न, हाफ़िज़ इहो क़ुरान जो मुहाफ़िज़ आहे। क़ुरान जो मुहाफ़िज़ आहे, चौकीदार आहे जंहिं क़ुरान खे सीने में जगाड़ींदो। अंग्रेज गैरत वारा आहिनि या बेगैरत? ॾाढा ॻाल्हायो सभई नथा चओ। तव्हांजी का रिश्तेदारी अथनि चओ। जेकॾहिं हूंदनि बि असांजे सदर जो अचणु वञणु हूंदो या वज़ीर आज़म जो अचणु वञणु हूंदो, तव्हां त कॾहिं विया ई न आहियो। उहे खणी विया आहिनि सैलाब में लाशारी जो घर ॿुॾियो आहे, ठहंदा वज़ीर आज़म जा घर। ॿुॾियो लाशारीअ जो घर जाफराबाद में, मस्त कलंदर सब कुछ अंदर। तुझो कारण सही ना है, सर्टिफिकेट सही न थी, घर जो दर कहिड़ो हुई, दरवाज़ो कहिड़ो हुई, कोठियूं घणियूं हुई, कमरा घणा आहे, नथो मिले। पिन पर असां उन खां पिनदासीं जंहिंजे लाइ भिटाई चयो। भिटाई चए थो पिन्या दर न पिन मत पिन ते पूरत न पवई। ज़रदारी साहब जेकॾहिं मोहतरमा जो पैसो जेको तो वटि रखियल आहे चढ़ो इहो ई सैलाब वारनि खे ॾे न त बि ठहंदी हूंदी। जेको बेनज़ीर जो पैसो थी तूं पंहिंजो लिखा, जेको बेनज़ीर जो पैसो आहे उहो छड़ो सैलाब वारनि खे ॾे न त बि पाकिस्तान ख़ुशि आहे। हकू करू खणी पाकिस्तान ते ढंढोरो ॾेई वेठो आहे। चए थो पिन्या दर न पिन मत पिन ते पूरत न पवई, उन्ही दर वञी पिन जेको ॾेई न पचारई। केतिरा दर पिन दे हली यार पे करीम जो दर खुलियो पियो अथई। अॼु आयो ही ख़ुदा जो कसम ऐलान पियो थिए त ए बाला घुरण तुंहिंजो कमु आहे, ॿियो मुंहिंजो कमु आहे, हथ खणणु तुंहिंजो कमु आहे, ॿियो मुंहिंजो कमु आहे। राति जो सॼे बीजी असां जवाबु ॾियां, ॾींहं जो सॼे बीजी असां जवाबु ॾियां, रातियूं बि सुठियूं ॾिनियूंमांइ, ॾींहं बि भला ॾिनामांइ, रमज़ान जा महीना बि सुठा ॾिनामांइ। मन काथे मोट करे त बख़्शे जन्नत ॾेई छॾियां। तोखे जिंदगी में रमज़ान तो मिले, छा मिली जिंदगी में? हजरत मौला अली शेर खुदा फरमाया जंहिंखे जिंदगी में रमज़ान मिली वञे वो जन्नती है। केर मिले? रमज़ान कोराई ना, लाशारी ना, बरोच ना, सिंधी ना, रमज़ान जो महीनो। हाँ डाला रमज़ान के हाथ मिलाया अस्सलाम वालेकुम बस तू मिली में जन्नत। बरोच ना गुरबाई से ॿुधंदा हो न, कोई मोरी वाइज करे वा निमाज पढ़ो, पानी न मिले त तयम्मुम करी भी निमाज पढ़ो। बरोच जो दफा के ठोंक गुश्त यार चई निमाज पढ़ो, पानी न हुजे त तय सां वज़ू करे भी निमाज पढ़ो। तो घरों खई दांदन जो जोड़ो कहीं हर पियो वहण वञे। असुर जे टाइम जो वियो त आज़ान जो मिली गणी
घुमाई दो मौलवी साहब वाइस में चयो त फजर जी नमाज का पो चेहरे में नूर इंदो आ जो वो भी दिसा शीशो न मिले सिद्धो आयो घर वारी वटि आज नमाज पढ़ी त ॾिस चेहरे जो नूर आयो चेहरे में माई चयो त जेकॾहिं नूर रंग जो कारो आ त पो आयो नूर जे रंग जो कारो आ त पो आयो थो ओ मुजादा समझण जी ॻाल्हि आहे नसीहत खे समझे त दिल सां समझी वञे त अल्लाह जी ज़ात बाबरकात अहिड़ा महीना मोकिले तोखे रहमत सॾे पई ॾाढी रहमत पुकारींदी रही आहे ओ मुस्लमान मोरे जा ओ कलमे पढ़ण वारा सॼी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी थई अॼु मां रहमत तुंहिंजे दरवाज़े ते बीठी आहे पुकारियां थी रात जो सॼाए थी ॾींहं जो सॼाए थी अच हली आ केतिरा बि गुनाह कया अथई तुंहिंजा गुनाह रब जी रहमत का घणा न आहिनि हली आ अच माफ़ी वठण तुंहिंजो कमु आहे माफ़ी ॾियण मुंहिंजे करीम रब जो कमु आहे पोइ रखे रोज़ा अफ़सोस आहे ख़ुदा जो कसम साईं तव्हांखे अॻे में कुझु ॿुधाए थो रोज़नि जे बारे में पर सफ़ा ॾंडू ॾुडू ताज़ो तवानो अदा रोज़ो तबियत सही न आहे हाणे हिनखे तबियत में एतिरी सही न आहे त अस्पताल मर न वञे मां ग़लति ॻाल्हि कयां उथी बि मूंसां ॻाल्हाए रब खां पुछा कर त रोज़ा केरु रखंदो रोज़ा कंहिंजे मोकिलियई रोज़ा कंहिंजे मथां फ़र्ज़ कयई अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनू हेॾे तवजो कर ईमान वारनि जी ॻाल्हि थी हले ला युमिनून ओसी ताईं मोमिन न आहिनि ईमान वारा न आहिनि पर अल्लाह ताला जल जलालहू नमाज जो सॾ करे त मोमिन खे चवे रोज़े जे लाइ चवे त मोमिन खे चवे रब फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनू ये न चई त या अय्युहल्लज़ीन मुस्लिमून या अय्युहल मुस्लिमून ये न चई या अय्युहन्नास न चई या अय्युहल्लज़ीन न चई रब तो फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारा रब खे ख़बर हुई त रोज़ो ईमान वारो रखंदो बेईमान न रखंदो ईमान वारे जो ज़िद छा आहे तव्हां चवंदा हो न आवाज़ सौदो वठण वञ मोरे जी बाज़ार में ताज मस्जिद जे भर सां हिकिड़ो दुकान छॾे ॿियो छॾे टे वटूं वठजांइ इहो वॾो ईमानदार माण्हू अथई शइ भली ॾींदो आहे सुठी ॾींदो आहे अदा उहो फलाणे हिन कुंड वारे खां न वठां वॾो बेईमान अथई तोर में हणंदुई खोट कंदुई शइ ख़राब ॾींदुई ईअं चइबो आहे हिकिड़ो ईमान वारो ॿियो बेईमान हिकिड़ो ईमान वारो ॿियो बेईमान हाणे अल्लाह ताला ईअं न चयो त या अय्युहल्लज़ीन बेईमान कुतिब अलैकुमुस सियाम चई कुरान चवे हा न वो बेईमान तो रोज़ा फर्ज़ क्या माने रब तो चवे या अय्युहल खिल ना हेरे तवज्जो कर सुबह जो तू न रख रोज़ा त बेईमान सब त चवे नी इसे में खाई तो वने जो बेईमान वने तो बेईमान सुभान अल्लाह सब चवोस न खुदा जो कसम पाने ज़मीर मर्द ये गुजरे ना गुजरे तो बाबा कुरान जी गाल रब सद कयो त या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारा कुतिब अलैकुमुस सियाम तो ते मा रोज़ा फर्ज़ कया हन तो ते रोज़ा फर्ज़ कया थम रुगो तो ते फर्ज़ न कया थम अगल कौम ते भी रोज़ा फर्ज़ हुया मन मा अल्लाह का ॾिठो खुदा जो खौफ कयो रब तो चवे त रोज़ा तमा ते फर्ज़ हन हाणे ईमान छा है ईमान उठ जेड़ो आहे ॻाल्हायो गाबे जेड़ो गड्ढा जेड़ो हाँ घोड़े जेड़ो ॻाल्हाए न आहे न ईमान छा आहे भला ईमान हेड़े तवज्जो कर उथी बि न को रोज़ो रखियो थी घणा होॾे ॾिसो होॾे ॾिया होॾे हिन नंढड़े रखिया आहिनि 20 रोज़ा घणा रोज़ा घणा ॿुध ॿुध हेॾे ॾिस हेॾे तारा फुटोर सुबुह जो चवंदे मां मरदस रोज़
रोज़ो रखां तो मरां तो अरे रोज़े सां मरे त ॿियो छा खपेसि जे तूं मोमिन जेको तो में मरे बख़्शिश खुदा उनखे करे काई न थे उन खां पुछा ऐ माह रमज़ान अलविदा ओ मुजादा जेकॾहिं रब करीम नंढड़े ॿार खे ईमान जी दौलत सां नवाज़े सॼो ॾियारो त रोज़ेदार आहे पर जेकॾहिं अबू अम्मा रोज़ो नथो रखाए सुबुह जो टाइम थींदो आहे रोईंदो आहे रड़ियूं कंदो आहे बाबा मूंखे रोज़े जे लाइ छो न उथारियो थो अम्मा जे आॾो रोईंदो आहे रोज़े जे लाइ छो न उथारियो थो ख़बर पई त जेकॾहिं रोज़ो न ईमान नंढे ॿार खे ख़ुदा ॾे त रोज़ेदार आहे जेकॾहिं वॾे खे न ॾे मोटे मतारे खे त रब जी ख़बर पइजी वई त इहो बेईमान आहे वॾाए पते न आहे थुलाए पते न आहे ईमान ख़ुदा जंहिंखे नसीब करे अब समझ में आई या ना अजी गई ना रोज़ो रखिया थी हाणे जन न रखिया हाणे जो रखंदासीं बाक़ी बच्चा ही टे हैं हलाल कमेटी वाला हलाल हीरा हलाल सां हराम बि गॾु कमेटी हलाल आहे त सिर्फ़ सुनी हुजे मुतहिद मजलिस कमीने ओ अदा नालो थो वठे त इस्लामी जमहूरियत पाकिस्तान अफ़सोस सां चवणो थो पए मास्टर जी पघार 11,000 मस्जिद स्कूल जे मुल्ले जी पघार 150 इस्लामी जमहूरियत पाकिस्तान इंसाफ जो क़ुरान सां हेॾे मां तोखां पुछां थो हाणे ठाही अथनि छा मस्जिद स्कूल बा खुली आहे मस्जिद स्कूल अब मस्जिद स्कूल नाला ॿ मस्जिद पोइ छा स्कूल पोयों मस्जिद अॻियो पोइ पहिरियों इस्लामी पोइ जमहूरियत पोइ पाकिस्तान हाणे ॿुधाए जेको चवे मस्जिद स्कूल ठीकु आहे वयो मौलवी साहब पढ़ाई अलिफ बा ता सा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरानिल हकीम वयो जो पहिरीं तारीख़ त 150 ऐं जंहिं पढ़ायो ए बी सी डी छोरो जो थियो वॾो चका कढाई बी पेशाब कई बूट खे लॻा कोई नंढड़ो रूमाल साण अथसि होॾे बि पियो हले हेॾे बि पियो हले जंहिंखे क़ुरान जी इल्म ॾे हा वो अंग्रेजी तालीम देसा अंग्रेजी हुनर देसा अंग्रेजी तालीम को तालीम या इल्म ना है हुनर इंसानी पैसो कमा इंसानी दौलत कमा इंसानी पोस्ट हासिल कर नौकरियों कर इल्म हुआ है जो अमल सा है इल्म त कुरान जो इल्म त हदीस जो इल्म त फिक्ह है इल्म त इस्लाम जो पहलो इस्लाम जो इल्म दई पोइ जे अंग्रेजी भी पढ़ाए सा तो यो अंग्रेज वट भी वने इस्लाम जो पैगाम पहुंचाए हा गाल समझ में आयो लेना मदरसा के जेकने बाबा गवर्नमेंट पगार दे ही मदरसो आ ना है मदरसो आए ना मुझे ख्याल में इन मदरसे के कले गवर्नमेंट चला ओ इन आल सुन्नत जे या रसूल अल्लाह चवण वारन जो जी ज़कात फित्रो खैरात ॾियो बि पिया अमेरिकन था खनो त मौलवी हरियूं थो वञे न सिंध न सुन्नीअ खे हिते ॾियण में त खीसे में नाग पियो अथसि मथां कढंदो चमड़ो बि चमड़ो मुला खणी वञे ज़ोरी बसि छा कयासीं पाड़े जो मुलो खणी अड़े चमड़ो चमड़े खे छो कुर्बानी जो चमड़ो आहे त मदरसे में ॾे ज़कात थी अहल सुन्नत जे इदारे खे ॾे जिथे कुरान जे इल्म सां गॾु इश्क मुस्तफ़ा भी मिले थो आहे या न
ओ मुजादा हे बाग थई इन बाग के आबाद कर रखवाली कर इन बाग के हलाल इन बाग के बंद करन न दे छो त जैश फैक्ट्री जेका बंद थी दिया उन शय में कमी ईंदी आ हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो न चांवर बांवर सॼा इहे फसल विया आहिनि चांवर महांगा थींदा छो त फसल विया आहिनि जेकॾहिं फुटी न थिए त फुटी महांगी थी आहे चवंदा घटि थी आहे इन जे करे पोइ मुंहिंजा अदा हे बि दीनी मदरसा जेके आहिनि न हिकिड़ियूं फैक्ट्रियूं अथव इहा हलंदा आहिनि इहे हलंदा आहिनि गवर्नमेंट जी एड ते न इहो मुस्लमान जे हलाल कमाई सां कुझु को ज़कात ख़ैरात बचेसि सिधो अची मदरसे में 50 100 1000 5000 10000 अची ईअं ताज मस्जिद जे इदारे खे ॾींदो वञे ऐं ॿिए साल मां चवां त अल्हम्दुलिल्लाह अञा वरी कमु वधीक नज़र अचे सुभाणे अलाह अञा ॾाढे चओ आयो बदो चवे त मां वाइदो कयो आहे हिन क़ुरान करीम के मां नाज़िल कयो आहे असां नाज़िल कयो आहे हिन जी हिफ़ाज़त असांजे ज़िम्मे आहे जॾहिं क़ुरान करीम जो हिफ़्ज़ थी वियो हाफ़िज़ बहाफ़िज़ बणिजी वियो आहे अल्लाह ताला हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे छो खयो अथई त क़ुरान मूं नाज़िल कयो आहे हिफ़ाज़त बि असांजे ज़िम्मे आहे रब चयो आहे जे क़ुरान जी हिफ़ाज़त रब न करे हा त क़ुरान खे तब्दील करे छॾनि हा ख़तम करे छॾनि हा छो त कई किताब ख़तम थींदा विया अंग्रेज जी गाल पूछी मां त गैरत या बेगैरत अंग्रेज सोच कई त मुसलमाननि सां जॾहिं मां जंग या जिहाद या झेड़ो थो कयां मुसलमान आहिनि बि थोरा आहिनि बि कमज़ोर आहिनि बि बग़ैर असले जे नंढा वॾा ईअं मैदान में निकिरी था वञनि निकिरी था पवनि जुरत अथनि ताक़त अथनि कुवत अथनि इहा काॾों थी मिले अंग्रेज हर ॻाल्हि ते खोजना कंदो आहे ॻोल्हा कंदो आहे वो अंग्रेज ॻोल्हा कई तलाश कई हेॾे तवजो कर तलाश कई त मुस्लमान जे ॿारनि में नंढनि में वॾनि में ॿोढ़नि में नौजवाननि में जुरत छो आहे गैरत छो आहे कुवत छो आहे ताक़त छो आहे ओ मुंहिंजा पोइ इन हद ते पहुतो अंग्रेज त मुस्लमाननि वटि अल्लाह जो क़ुरान आहे इन जे करे इन्हनि वटि गैरत आहे जज़ाकल्लाह ॾिस मुझे वाइज़ जो इहो असर थियो जो साईं जे मदरसे जे लाइ 1000 निकिरी आयो सुभान अल्लाह चई सुभान अल्लाह ईमान वारनि ते वाधारो थींदो वेंदो मां पिनंदो न आहियां सुनी चयो आहे न कंहिंजे दर ते न पिनंदो आहियां सुभान अल्लाह छो जो मूंखे दिलबर साईं पिनण न सेखारियो साईं चयो न जिन जा मुर्शिद रूह सवा हिकिड़े दर जी चओ सुभान अल्लाह उन दर खां सवा त मिलंदो छा आहे ओ झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भरिया रसूल अल्लाह है नाहे ताक़त मुंह में माली सिको वरिया रसूल अल्लाह अंग्रेज ॻोल्हा कई खोजना कई तलाश कई त ॻोल्हिया त हिन मुस्लमाननि वटि गैरत काॾों थी अचे जुरत काॾों थी अचे कुवत काॾों थी अचे मां तव्हां खां पुछां थो गैरत बि क़ुरान में आहे कुवत बि क़ुरान में आहे ताक़त बि क़ुरान में आहे जुरत बि क़ुरान में आहे पावर बि क़ुरान में आहे क़ुरान जंहिंजे सीने में अची वियो उनखे न मौत जी परवाह आहे न के तीरनि जी परवाह आहे न तलवारनि जी परवाह मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई ॿुधाई वई त मोरे जा माण्हू भॼो कर न आहिनि वयस में भॼंदा न आहिनि वेंदो या वेंदो पक शहरी ताईं पोइ मां भॼायां शैतान खे भॼायां पक हाणे ॿुधजाए क़ुरान में जुरत क़ुरान में ताक़त क़ुरान में कुवत क़ुरान में उहा ताक़त रब थो चवे वलो अन क़ुरान सुयरत बिहिल जिबाल औ कुतिअत बिहिल अर्द औ कुल्लिम बिहिल मौत फलिल्लाहिल अम्र जमीआ रब जे क़ुरान खे उहा ताक़त
खुदा जो कसम आगे मुसलमान जे घर में असुर जो टाइम थींदो हो कुरान जी तिलावत हूंदी हुई नंढड़ा वॾा कुरान पढ़ंदा हुआ पर हिकिड़ा माण्हू हाफ़िज़ हुया रस्ते में हलंदा हुआ त कुरान पढ़ंदा वेंदा हुआ जेकॾहिं हाफ़िज़ न हूंदा हुआ त कुरान सीने में खयो हुई हलंदा हुआ जिथे वेहण जी जाइ मिलंदी हुई उते कुरान खोले पढ़ंदा हुआ हमरा हुजे कुरान सां मोहबत हुजे कुरान पढ़ंदो हो जाते वेहे कुरान खोले पढ़े पियो सफ़र में साण हुजेसि हाणे में कई माण्हू खणंदा आहिनि अॼुकल्ह त मोबाइल में बि कुरान अची वियो आसानी थी वई सॼा 30 सिपाही इस्लामिक मोबाइल आहे हाणे ॿुधजो हेॾे रस्ते में जो वञे पियो कुरान साण हुजेसि मींहुं वसी पियो छा वसी पियो बारिश वसी पई हमरा परेशान मां पुसां त पुसां कुरान न पुसां मोहबत हुयसि न था छा हुयसि सलात पर हेॾो तवजो कयो अर्ज़ पे कयो मुंहिंजा मिठा भाउ रब जे क़ुरान करीम जी लाइ ॻाल्हि पे कयूं हाणे दिलि में सोच कई मां पुसां त पुसां रब जे क़ुरान खे न पुसण ॾींदुमि यकदमि डोड़ंदो वियो हिकिड़ी बस्ती आहे दरवाज़ो खड़कायो अथई अंदरो माण्हू निकितो आहे अदा छा ॻाल्हि आहे यार हे असांजो किताब आहे पुसी रहियो आहे मां सफ़र ते अॻिते थो वञा हे खणी राति घर रख सुबुह जो वापसी में मां पंहिंजो किताब खणी वेंदुसि उन वक़्त त जल्दी जल्दी वरितई वठी घर आयो हीअ रखी करे ज़ाल खे चई मरी वियासीं मुसलमान त हलियो हमरा हुजे हिंदू जो मरी वियासीं हे अल्लाह जो किताब आहे हे मुसलमाननि जो क़ुरान आहे हे अलाए कीअं हिन सां राति गुज़ारबी आहे असांखे त ख़बर ई कान्हे हिन सां राति कीअं गुज़ारजे हिंदियाणी माई चयोसि हिंदू खे मुड़ुस खे त पुछी सां चई मां पुछी न सघियुसि हीअ जो मींहं में पुसे पियो ॾही ऐं भॼी वियो आहे हाणे छा कयूं राति लाइ छा थी वेंदो मतां मरी वञूं मतां घर सड़ी वञे छा कयूं क़ुरान खे पाक कपिड़े ते रखी पीघे में रखी हेॾो ज़ाल वेठी आहे हेॾो मुड़ुस वेठो आहे झूटा पिया ॾे झूले में झुलाइनि पिया त मन काथे राति आराम सां गुज़ारे सुम्ही पए क़ुरान राति ख़ैर सां गुज़री वञे हे झूला ॾींदा वेठा अचानक घर रोशन थी वियो क़ुरान रोशन कंदो आहियां परहेज़ त क़बर रोशन थी वञे परहेज़ त घर रोशन थी वञे हाणे घर रोशन थी वियो वरी निगाह कयूं त घर जा जेके बर्तन हुया ठिकर जा सभई सोन थींदा हुया सुबुह जो ख़ुशि थी विया वेठा हू दरवाज़े ते पहुतो आहे अदा हमरा मां तोखे राति क़ुरान ॾेई वियोसि उहो मुंहिंजो क़ुरान ॾे वापसि ॾे हुन चयो दादा ॻाल्हि ॿुध मुस्लमान हे किताब त तो ॾिनो आहे पर मां हे मोटाए न ॾींदो मां बि कलमो भरे मुस्लमान थियो आहे चई ॻाल्हि कहिड़ी आहे चई हिकु राति में क़ुरान जे झूटे ॾियण में रोशनी बि थी आहे त सॼे घर जा बर्तन बि सोन थी पिया आहिनि क़ुरान कुझु न ॾिनो हाणे हे वरी छा चवंदई मां कंदो आहियां वाइस में कंदो आहियां चंदो ॻाल्हि सम्झो था न इहो चंदो पंजाब सिंध सरहद बलोचिस्तान जे चइनी सूबनि में जिथे वाइस थींदो आहे मां चंदो कंदो आहियां उहो चंदो मोड़े में बि कंदुसि हीउ त चंदो मदरसे जे लाइ चयो हिकिड़े ॾिनो आहे ॿियनि खे बि आस्ते आस्ते अलाह तौफ़ीक़ ॾींदो खणी ॾींदा वेंदा पर हेॾे तवजो कर उहो चंदो घुरंदो आहे त ॿार पढ़ायो वरी असांजा सिंधी वीचारा चवंदा ॿार खे असीं पढ़ायूं हाफ़िज़ कयूं मुल्लो कयूं बुख मरी वेंदो छा मरंदो हाणे मुल्लो कयूं हाफ़िज़ कयूं बुख मरंदो तव्हां सभु ॿुधायो त कॾहिं को मुल्लो कंहिं अख़बार में इश्तिहार में कंहिं जाइ ते तव्हां ॿुधो आहे त फलानो मुल्लो फलानी मस्जिद में बुख मरी वियो साईं राय तूं ॿुधा कोन भला ईअं ॿुधो हूंदो वे खणी कॾहिं कंहिं पोड़े ॿुधो हूंदो त साईं फलानी जाइ ते मुल्लो खाई खाई फाटी मरी वियो हाणे
बुधाए अल्लाह दुश्मनन के खाराए तो कुरान वारन के नथो खाराए। ओ अदा मस्जिद जे उस्ताद जी पघार 5000 4000 3000 साईं मौलाना गुल मोहम्मद मेमन साहब दे इन साईं मोहम्मद उस्मान मरहूम रहमतुल्लाह अलैह जे इन पोखल बाग के संभारी दे इन पोखल बागीचे के संभारी दे उस्तादन के पघार दे 4000 3000 जी पघार 20000 मास्टर जी पघार पर 28 तारीख का पोए मास्टर तो वते गोली दो दा 500 उधारा दे 300 उधारा दे पर जेकरे इन जामिया मदरसे में दे ताज मदरसे में दे जामिया उस्मानिया में दे इदे इते अची करे उस्ताद दे खीसे दे दिहारी दे तो मथो 1000 जो नोट अन्या भी हाफिज दे खीसे में पियो हुंदो आहे ना आहे माया अन्या वेठो घर में आ मुझा पैसा आगे ही चयन पैसा मुझा आगे ही चयन दा साईं तारीख चाहिए। हाँ भाई तारीख वरतूं साईं मौलवी साहब के पैसा देना वारो कर बाबा चंदा दे हेड मां वेठो घर में आ सुतो घर में पियो आ मुझा पैसा जमा कर सुभान अल्लाह रवानो थी सुता रस्ते ते फोन आई साईं मेहरबानी करो नाश्तो हिते कजो मांझा दो हिते कजो ए मानी मुंह वटे खाए जाए अल्लाह ताई रस्ते में सफर जे दौरान आया काजी अहमद में पोतम फोन आई मौलवी राहिब जी साईं मुझो दोस्त मूसा गदा है किथे पोता हो गाड़ी काहे अचो तवा के खणी अचो असा वट पैरों जी मानी जरो खाएबो चाह पियजो पोतवा वनजो मुझो अदा अल्लाह जे कुरान जे करे इहा इज्जत है जिथे वे ताम तयारा मानो मानिया जे पुठा है मानी आलम जे पुठा है इज्जत आहे ना आहे तुझो पुत्र भूख मार दो आज वायदो करते हिकड़ो पुत्र इन मदरसे में कुरान जो हाफिज बणाईंदुस के रात में तो करे सब मां हाफिज जो तो चवाए बाबा मां ये थोड़ा ही तो चवा तो बम बदियो जो वही अफगानिस्तान मोकलियो कुरान याद करण जी गाल तो चवा तो चलो इरादो तो करन अरे हथ मथे छे माने उन्हन कया ने शादीशुदा सैफुर रहमान तू भी हथ मथे कर अच्छा ये दौलतपुर का दोस्त आया है परे परे का हाने हथ मथे वो कंदा जे बचड़ा हुंदन हाने भला ये दा करू जेके छड़ा है अल्लाह को दुआ था गुरु या अल्लाह इनके नेक साले मारू दे उच्चे ने उनके पसंद थी जाते इते वरी की बीमारी आ छोरो से खराब थियो हरामी थियो मुआरो छोरो से पसंद ते शादी तो करे शरीयत के तो मजाक समझो आज पसंद ते शादी ना करे बोले गदा वठी दी ने शरीयत जो असूल हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में एकड़ो सहाबी आयो अल्लाह जा रसूल मां फलाने खानदान मां शादी तो करना चाहा रिश्तो तो करना चाहा मदीने वाले घोट फरमायो हां शादी कजाए पर इन कौम जे औरतन जो अखियों फिरल होंदियो थी पैरों डिसी वासी पसंद करे पो शादी कजाए छो त पसंद जे बगैर शादी कंदे तो तू जो घर न हलंदो छो तो घर वाली जगह है ज़ाल मुर्स जो ढाल गुनाह जेकरे इनके वा ढाल सही मिली तो अगते उनका गुनाह न थींदो हुजूर फरमायो एकड़ी शादी कयो जेकरे अन्या भी तवा में कुवत ताकत वधी का बी शादी कयो टी शादी कयो पर जिना का बचो सुभान अल्लाह शादी कयो 4 कयो गणियो 4 पसंद ते शादी करण जो ना जायज गालायो वो एक नौजवान के पी पियो कराए शादी चे बात तुझो रिश्तो वठी आयो चे बाबा रिश्तो वठी आया क्या ठीक आ पर मुझे देखार जो सही बाबा तू छा दिसने मां दिसी आयो ना अल्लाह चे बा वणी वे चावणी चे बाबा निकाह तू करन जने वणील तो क्या तू मुसा घर सुमन कर वणे तो के निकाह मुजो वाह रे हिकड़ा वरी मुसलमान न्याणियों खपाइण वारा न्याणियों विकणण वारा एड़ी त वबा जी बीमारी पैजी हुई आ अरे न्याणी जे विकणण जे ले दलाल घुमन पिया जे माल पीढ़ी में घुमंदा है अदा है मेह ॾाढी भली थई थम भी ॾाढा भला तस खीर जी भी
केरा मेह जी तारीफ़ करे, ठगीअ जी तारीफ़ करे, दलाल औरतन खे ॾिसी न्याणियुनि खे ॾिसी तारीफ़ था कनि, छोकिरी हेड़ी थई, हेड़ी भली, हेड़ी भली, अख हेड़ी अथसि, नक हेड़ो ड्रिघो। वाड़े तो हलो न, दलाल दलाल वेठा आहिनि। हे वरी चए थो साईं मुंहिंजी न्याणी जा 4 लख घणा? मां तोखां पुछां थो, जेको न्याणी विकणी, धीअ विकणी, इहो गैरती या बेगैरत? जेको चए थो बेगैरत आहे इहो हथ मथे कयो। जेको न्याणी खपाए इहो केरु आहे? जेको न्याणी खपाए उहो केरु आहे? मथे मथे हथ कयो ॾिसां। न्याणी खपाइण वारो बि बेगैरत आहे त बालिग न्याणीअ खे विहारण वारो छा कुर्बानी कंदेसि? न 5 न्याणियूं वेठियूं आहिनि, हे ॾाड़ कयो मुल्लो वेठो आहे। ख़ुदा हिदायत करे। मुल्ला मौलवी आम त वॾेरा त थिया, पोइ वरी चवंदा असांजी सती जती आहे, न्याणी न आहे पुट, न्याणी न आहे, मुंहिंजी बाबा सती जती आहे। मां तोखां पुछां थो, जेकॾहिं सती जती जे लाइक़ हुई त फातिमा ज़हरा, जंहिंजे घर में मलाइक बि पुछण खां सवाइ न ईंदा, इजाज़त खां सवाइ न ईंदा, इजाज़त वठी पोइ ईंदा हुआ। इहा न्याणी ख़ातून जन्नत। अलीअ खे ॻोल्हे अचो, अलीअ खे ॻोल्हे अचो। विया अलीअ खे ॻोल्हे आया। हैदर करार खे ॿुधायूं अॼु फातिमा सां निकाह थी, ऐं अली अॻे ई दुआयूं घुरंदो, मौला ख़ातून जन्नत सां मुंहिंजो निकाह थी। अली अॻे ई दुआयूं पियो घुरे, ख़बर जो पइजी वियसि त अलीअ जे अखियुनि में लुड़क जी वियो, मां ग़रीब मिस्कीन, का शइ जी ताक़त कान्हे। नबीअ जी न्याणीअ सां शादीअ जो मसइलो आहे। सिद्दीक़ अकबर जो त अली घबराए न, मां वेठो आहियां, उमिरि जो अली घबराए न, असांजो यार वेठा हुआ, यारनि जे मौजूदगीअ में तुंहिंजी शादी कीअं रहिजी वेंदी? हल मदीने वारो घोट सखी आहे, न्याणीअ बि ॾींदुई त नाणो बि ॾींदुई। हे वरी पीउ छा थो करे? 4 लख घोट खां वरितनि। घोट छा कयो? पिनी पिनी कर्ज खणी ओधर करे 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 कयई शादी। पोइ साल खे कयई, पोइ तो जो हल हाणे पिनी छो पिनो? तो बाबो जो 4 लख वठी वियो, उहे त गॾु कयूं। अदा कुझु गैरत ठाहे, मुस्लमान आहे, न्याणियुनि खे न विहार, न्याणी थे लाइक़ थे शादी कर। इहा ॻाल्हि न वणियो। सुभाणे साईं गुल मोहम्मद जे कन में अची चवंदे साईं सभु वाइज़ सही कयूं, इहो ग़लति वाइज़ कयूं। इहा ॻाल्हि न कर। अफ़सोस आहे, ख़ुदा जो कसम आहे, हक़ त कंहिंखे वणंदो ई न आहे। हक़ जी ॻाल्हि कर न, कुझु न, इहा कची ॻाल्हि आहे, ग़लति ॻाल्हि आहे। मां तव्हांखे पुछां थो त इहे मर्ज़ पाकिस्तान में आहिनि या न आहिनि? स्टेज ते वेठो आहे, हिकिड़ी चिठी आई मूं वटि वाइज़ जे दौरान, उन में लिखियो पियो हुजे, औरत छोकिरी लिखियो त साईं मुंहिंजी उमिरि 42 साल थी वई आहे, ऐं को वाइज़ अहिड़ो कोन्हे जो असांजी शादी अबो अमर नथा कराए। क़ुरान भला इहा ॻाल्हि न कई आहे। मूं पढ़ियो, मूं वाइज़ ई उन ते वाइज़ उन ते क्यों? कुदरत ख़ुदा जी अहिड़ो असरु थियो जो हुन शादी हुनजी कराई। हेॾे लेगारनि जो ॻोठु हुजे, वटि पकड़ हुजे न, चोरीअ खां हेठि को कंहिंजी ज़ाल जलियो वेठो आहे, को पंहिंजी न्याणी न पियो ॾे शादी। अचानक रबीअल अवल में जलसो थियो। मूं इन मुतलिक़ कुझु नसीहत जूं ॻाल्हियूं जो कयूं। सुबुह जो हर माण्हू मूंखे हज़रत साईं सजन साईं जो हिकिड़ो ख़लीफ़ो आहे, उहो पियो ॻाल्हि करे, चईसीं सुबुह जो सभु लेगारी हर को हिकिड़े हिकिड़े दर ते बीहे, जमाली हुजे, जमाली दर ते बीही करे अचंदा, वठि मां मुंहिंजी न्याणी, अवा अच, मां तोखे न पियो ॾियां, वठि पंहिंजी, जंहिंजी घुरियूं वेठा अची वठो बाबा। सुबुह जो सभिनी 10 बजे भाकुर पिया हिक ॿिए सां शादियूं कनि। नसीहत अमल करनि था मुस्लमान, छो त उन्हनि जे दिलि में ईमान आहे, पर ॿुधनि न। हो जाता अल्लाह करे इन ॻाल्हियुनि ते बि अमल कंदो कर। अर्ज़ पिए कयो त मुस्लमान अल्लाह ताला जल जलालहु चानस उड़ी रहियो, चानस मौक़ो ॾिनो अथई। अॼु बि वक़्तु अथई, 27 जी राति आहे, अॼु हिन वक़्त में फ़ाइदो वठो।
लैलतुल क़द्र जी रात थई जेका क़द्र वारी रात आ खुदा जो कसम आ क़द्र वारी रात जो क़द्र उहो कंदो जंहिंखे इन जी ॼाण हूंदी। हिकिड़ो नौजवान मजदूरी कंदो आ वाक़ियो ॿुधजाए मजदूरी जे लाइ सुबुह जो टाइम आ रवानो थियो आ त रस्ते में ॾिठई हिकिड़ो पत्थर पियो आ पत्थर खयई पर ॾिठई त पत्थर जहिड़ो न आहे अजीब पत्थर पियो लॻेसि हमरा रस्ते में अचे पियो उनखे ॾेखारे साईं मौलवी साहब गुल मोहम्मद मेमन साहब जहिड़ो माण्हू पियो अचे साईं हे पत्थर ॾिठो अथव छा आहे साईं ॾिसी चयो आहे हे पत्थर न अथई हे हीरो आहे हीरो हे मौलवी गुल मोहम्मद मेमन खे ॾेखारे जो साईं चयोसि त हीरो थी जे लाशारी खे चयो मां चवां उछले सभु आहे कहिड़े कम जो आहे हे हीअं फिरे आ त मां खणी विझां रखी सघां अॼोको मुस्लमान त ईअं आहे न हमरा मुझे आरो कराची में मोबाइल ते फोन पियो करे ॿियो जो स्कूटर ते आयो त कन में मोबाइल पटियो पियो वञे हल्दी था अचे हमरा जे मोबाइल ते कन खां छिकू पियो वञे पाकिस्तान अमन वारो शहर है आज पाकिस्तान की सूरत हाल अच्छी रही हमरा जा कन पिया पटजन 50 माण्हू कराची में मोह हैदराबाद में मोआ कुछ सरहद में मोआ कुछ सखर में कुछ मोरे में आज बहुत अच्छा दिन गुजरा जो तो पांचे घर में कोई न मौसम ओ मुसलमान हेरे तवज्जो कर अर्ज पे कयो हिया जो हीरो ॾिठई चई सही है छा कया साईं चयोसि त वई सराफा बाज़ार में कंहिं दुकानदार सोनारे खे ॾे विकिणी करे वरी पंहिंजे बचन जो गुज़ारो कर मज़दूर माण्हू कोट बदल हुजेसि कमीस फाटल मेरी कमीस जेको कम ते करे वञे सिधो वियो मोरे में बस सराफा बाज़ार आहे सोनारा सुठा आहिनि या मिड़ी अल्लाह भलो कंदो वयो सिधो वाह वाह हथ में पत्थर अची अल्लाह जो हीरो करे छॾेसि हिते साईं छॾींदो मूंखे कुर्सीअ खां चुरणी न ॾियां तुंहिंजो नज़रानो तुंहिंजो पत्थर सां कहिड़ो कमु मुंहिंजो सिधो वियो सराफा बाज़ार में सोनारे खे ॾिनई साईं हे वठ सोनारे ॾिठो चई बाबा ही हीरो आहे हिन जी क़ीमत मां नथो करे सघां मूं वटि टोटल ताक़त आहे 50 लख जी जे 50 लख वठे त हीरो ॾे पर आहे 50 लख खां वधीक जो जो वाह सोनारा वाह पाकिस्तान में सोनारो रतियूं ई कढे वञे सोन सोनारे जो ठीक है मसलो थी वियो बाबा छा कयांसि उन सोनारे चयो सदा अॻिते वञे हिकिड़ो वॾो दुकानदार आहे हर कंहिंजो वॾो दुकानदार हूंदा आहिनि उहो मत वठियुसि उन वटि जो वियो कमीस फाटी पई आहे गोॾ ॿधी पई आहे हमरा खे मज़दूरीअ जा टपर अॻिते वियोसि इहे वठि हुन चयो बाबा किरोड़ रुपयो चवे त ॾियां पर यार हे हीरो किरोड़ खां मथे जो आहे मां कोन थो वठी सघांसि जे ॾींदे त मां तोखे किरोड़ ॾेई छॾियां ऐं अञा अॻिते वञी हिकिड़ो वॾो दुकानदार थी उहो वठे हाणे मां तोखां पुछां थो गोॾ ॿधल कमीस फाटल हमरा वरितो आहे हीरो विकिणंदो ऐं जे मोरे जी बाज़ार में हुजे हा हिन हुकूमत में हुजे हा त इहो हीरो बचे सा मुलाक़ात थी आहे न उनखे नौशर माण्हू गोल खणी सुभान इते ही मारे छॾे सा न हीरो न पाण सिपाही त चयो सरकारी माल ते साहब सरकारी माल किथों लॻो नी काथों अफ़सोस की ॻाल्हि आहे हे जो नौशरे को मां ॾिठुमि रात जे टाइम गाड़ी में रोड जे विच ते को जनाज़ो पियो को गाड़ी को किरियो अलाए कीअं माण्हू हुओ रात जो टाइम हुजे ईअं ॾिठोसीं असां थोरो गाड़ी खे डरो रोके ॾिठोसीं त हमरा असां चयो त रात जो टाइम आहे पुलिस खे इतला कयो मूंखे हमरा चयोसीं पुलिस वटि फांसी वेंदासीं मां चयो अलाह शरी आहे आयुसि मोरे जे थाणे जे साम्हूं
संतरी वेठो हुजो हुनखे चऊं भाउ जनाज़ो रस्ते ते पियो हुयो तव्हांखे इतला ॾियोसि चईसि पीओ साहब उथे रिपोर्ट ॾियो ईअं कीअं वेंदो मूंखे बि चढ़ी कावड़ कढीमांसि दॿ में प्रजित घणा आहिनि पथर मां असां गाॾी ते हलिया वियासीं हुन बि सोचो मां अकेलो 3-4 मौलवी आहिनि माशाअल्लाह हे आहे हालत यानी मूंखे 12 बजे ताईं हिते रहाया कीअं किरियो तोत न मारियो धिको कीअं ॾिनई कीअं ॾिठुई अखियुनि सां ॾिठुई या नक सां ॾिठुई कन सां ॾिठुई सवाल इहो पता हाणे सही हे खणी वियो हीरो अॻिते वयो जो वॾे दुकानदार वटि उन जो सबा 5 करोड़ चवे त ॾियां पर तुंहिंजे हीरे जी क़ीमत अञा मथे आहे हुन जो साईं हाणे मूंखां हीरो काॾे कया मथे आहे त काॾे वञा चई सवाइ बादशाह जे कोई न वठंदो चओ सुभान अल्लाह हाणे साईं गुल मोहम्मद थो चवे इहो हीरो मूंखे मिले हा त 5 मंज़िल 10 मंज़िल मदरसो ठाराया ऐं लाशारी थो चवे मूंखे मिले हा त मां ठाराया मदरसो पर तूं बि चवंदो हुजे जे मूंखे मिले हा त सॼी मोरी वारी बाज़ार वठां हर कंहिंखां पंहिंजा हिर्स वॾेरो चवे हा मूंखे मिले हा त जतोई जी सॼी ज़मीन वठां चई बादशाह वटि वञा चई हा हाणे ॿुधाए त असांखे ज़रदारी सां मिलण ॾींदा थोरे मूंखे कपिड़ा काट रहे अॼु त गुली बि अमरा ज्यादा ॾेई छॾी आहे ठीकु आहे न धोइण जो ख़लीफ़ा बि माशाअल्लाह सो कपिड़ा बि सुठा आहिनि दाढ़ीअ खे पा तेल जो हणा ज़रदारी सां मिलण ॾींदा पर फाटल कपिड़ा अथसि हुकूमत हक़ वारनि जी वज़ीर मिनिस्टर पुलिस अफसर सभु अमानतदार को कंहिंखे अड़े न पियो करे को कंहिंखे रस्तो न पियो रोके सिधो हीरे सूदो हेरे तवजो कजाए हीरे सूदो हमरा सदर वटि ओ सदर साहब हीरो आ मुंह लथो आ मुंह ॾिठो आ हे हीरो वठ मूंखे पैसा ॾे सदर हीरो ॾिठो जी बाबा हीरे जी वाह जो हीरो आई वज़ीर सब घुराए जी बाबा हीरे जी कीमत कयो ईअं न थिए जो मां घटि कीमत ॾियां क़यामत वारे ॾींहुं डंड जी न पवां सदर तो चवे अॼो को सदर 50 मारे नाश्तो कंदो 50 माराए पोइ मां छांदो कंदो हा ॻाल्हायो छो नथा असांजो बि वञण वारो त आहे हूअं ई मां त वाइज़ कंदो आहियां ताज मस्जिद में किथे बि सोचींदो आहियां त अॻिते वाइज़ थींदो अलाए कोन अॼु पूरो करे छॾियसि ओ मुंहिंजा आदा हेॾे तवजो हीअं ॾिठई वज़ीर घुराई बाबा हिन जी क़ीमत कयो वज़ीर ने चयोसि तूं सभु हीरा ॾे बि हिन जी क़ीमत न ॾेई सघंदुसि हे ग़रीब आहे मिसकीन आहे जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते राज़ी थिए त तूं हिनखे राज़ी कर बाक़ी हीरे जी क़ीमत मुश्किल ॾेई सघे तव्हां जेको चओ तव्हां फ़ैसिलो कयो चई फ़ैसिलो इहो था कयूं 3 कलाक हिनखे खज़ाने जो दर खोले ॾे छा दर खोले ॾे खज़ाने जो पोइ 3 कलाकनि में जेतिरो बि खणी दरवाज़े खां ॿाहिरि रखे रुगो दरवाज़े खां ॿाहिरि हिन जो आहे हीरो तव्हांजो आहे चई ठीकु आहे फ़ैसिलो थींदो बाबा घणा कलाक हा साईं रायब मां ज़िंदगी भर जेकॾहिं को असांजी जॻी हीअं खुली वञे न बाबो मूंखे ईअं बि न चवंदो त हिनखे मोटा कोई थो ईअं बि न चवंदो पर मां मोटायां सां बि न पर जेकॾहिं मूंखे ईअं चविया त 3 कलाक खज़ाने में खण कुझु अहिड़ियूं बोरियूं ढोआ मज़दूर खां अहिड़ो कमु न थिया मूंखां थिया तूं बि घटि करे आ जा मूंखे वधीक ढोया खिले मुंह ते थो हली खिलो तव्हां घटि कयो आहे छा तव्हां बि त बुहारी वियो आहे बुहारी हिनखे चयूं आहे 3 कलाक चईसि मंज़ूर आहे दिलि में सोचे मज़दूर माण्हू कमु ठही 3 कलाक में उथी थो वठां खज़ाने जो दर वज़ीर खज़ाना खोलियो ही जो अंदर वियो ॾिठई हल रुगो हीरा पिया हिते त हिकु बि न छॾींदुसि हे सभु खणंदुसि अॻिते वञी ॾिसां अॻिते वञे त सोन जा अंबार जी हिते त सफ़ा ईअं बुहारी ॾींदुसि अॻिते वियो त पैसा जीअं न ॾिसां 3 कलाक पिया आहिनि हेॾो टाइम पियो आहे अॻिते वियो पैसा ॾिठई मोती ॾिठई जवाहिर ॾिठई हीरा ॾिठई ॾिसंदो 3 कलाक हे त अधु कलाक जो कमु आहे हे त अधु कलाक जो कमु आहे 3 कलाक पिया आहिनि ईअं चवंदो
ॾिठई त बादशाह जो तख़्तो आहे चई सुम्ही ॾिसां थोरी देरि हे त कलाक जो कमु आहे मिंट कंदुसि थोरी देरि बादशाह जे तख़्त ते सुम्हां त सही सुतो छा कई सुम्ही पियो कलाक गुज़री वियुसि